नाज़रीन, निगरान सिंध सरकार एक साल का गैर हासिल रहंदड़ उस्तादन के बरतरफ़ IBA पास उस्तादन के ज्वाइनिंग ॾियण लाइ इलेक्शन कमीशन का इजाज़त वठण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़ी जी सदारत हेठि थियल इजलास में वज़ीर एक हफ़्ते अंदर स्कूलन के किताब फराहम करण ऐं फौरी तौर तालीमी इदारनि के ग्रांट जारी करण जी हिदायत पिणु कई आहे। तफ़सील ॾिसूं था शबीला अशारी जी हिन रिपोर्ट में। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर जी सदारत हेठि थियल तालीम खाते बाबति अहम इजलास में तालीम खाते जे निगरान वज़ीर डॉक्टर राना हुसैन, चीफ सेक्रेटरी फ़खर आलम, PND चेयरमैन शकील मंगणेजो, तालीम खाते जी सेक्रेटरी शीरीन नारेजो ऐं ॿियनि लाॻापियल ऑफिसरनि शिरकत कई। निगरान सूबाई वज़ीर ऐं सेक्रेटरी तालीम इजलास खे ब्रीफ ॾींदे ॿुधायो त सिंध में टोटल स्कूलनि जो तादाद 40,482 आहे, जिन में 35,953 प्राइमरी ऐं 1,640 मिडिल, 838 एलिमेंट्री, 1,630 सेकेंडरी ऐं 421 हायर सेकेंडरी स्कूल आहिनि। इजलास खे ॿुधायो वियो त टोटल इनरोलमेंट 48,83,722 आहे, जंहिंमें 29,38,203 छोकिरा ऐं 19,45,519 छोकिरियूं आहिनि, जॾहिं त 1,56,949 उस्ताद आहिनि, जिन मां 1,05,603 मेल ऐं 51,346 फीमेल उस्ताद आहिनि। वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त स्कूलनि में उस्तादनि जी हाज़िरीअ खे यकीनी बणाइण लाइ बायोमेट्रिक सिस्टम लॻायो वियो आहे, जंहिं ते निगरान वॾे वज़ीर चयो त रुॻो उस्तादनि जी हाज़िरी काफ़ी नाहे, खेनि शागिर्दनि जी तरबियत जो ॾांव ऐं पढ़ाइण बि ईंदो हुजे। संदसि चवणु हो त असांखे बहितर उस्ताद भर्ती करणा पवंदा। सेक्रेटरी तालीम वॾे वज़ीर खे ॿुधायो त IBA वसीले वधीक 25,000 उस्तादनि जी चूंड कई वई आहे, पर आम चूंडुनि सबबि उन्हनि जी आहे, जंहिं ते वॾे वज़ीर चीफ सेक्रेटरी खे टास्क ॾींदे चयो त उन बाबति सूबाई इलेक्शन कमीशन सां ॻाल्हाए मसइलो हल कयो वञे। निगरान वॾे वज़ीर स्कूलनि जी इंस्पेक्शन खे बहितर बणाइण जी हिदायत ॾींदे चयो त असांखे तालीम ते तवजो ॾियणी पवंदी। दुनिया में उन्हनि क़ौमनि तरक़ी कई आहे जिन तालीम खे पंहिंजो हथियार बणायो आहे। हुन चयो त स्कूलनि में ड्रॉप रेशो रोकण लाइ स्कॉलरशिप ऐं ट्रांसपोर्टेशन जो बंदोबस्तु कयो वञे। इजलास दौरान वॾे वज़ीर हिदायत ॾींदे चयो त जेके उस्ताद 1 साल खां वठी गैर हाज़िर आहिनि, उन्हनि खे नौकरियुनि मां कढियो वञे। संदसि चवणु हो त नाणे खाते जी मदद सां तफ़सील गॾु करे गैर हाज़िर रहंदड़ उस्तादनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। वॾे वज़ीर वधीक चयो त स्कूलनि में मंशियात खे रोकण लाइ पिणु इंतज़ाम कया वञनि। ख़ानगी स्कूलनि में अहिड़े क़िस्म जा वाक़िया रिपोर्ट थी रहिया आहिनि। निगरान वॾे वज़ीर 7 ॾींहनि अंदरि समूरनि स्कूलनि में निसाबी कोर्स जा किताब फराहम करण जो हुकुम ॾींदे चयो त खेसि 1 हफ़्ते अंदरि रिपोर्ट पेश कई वञे। संदसि चवणु हो त हू 7 ॾींहनि खां पोइ पाण चेक कंदो त किताब मिलिया आहिनि या न। वॾे वज़ीर हिदायत कई त समूरनि तालीमी इदारनि जी ग्रांट फौरी तौर ते जारी कई वञे। निगरान वॾे वज़ीर यूनिवर्सिटीज़ ऐं बोर्ड बाबति सॾायल इजलास दौरान समूरनि सरकारी यूनिवर्सिटियुनि जी ऑडिट तोड़े पेंशन फंड क़ाइमु करण जी पिणु हिदायत कई। इजलास दौरान निगरान वॾे वज़ीर चयो त असांजी यूनिवर्सिटीज़ में तहक़ीक़ी कमु न पियो थिए। दुनिया तहक़ीक़ करे किथे पहुती आहे, पर असां अञा ताईं यूनिवर्सिटीज़ ठीकु करे रहिया आहियूं। संदसि चवणु हो त PhD प्रोग्राम खे बि बहितर करण जी ज़रूरत आहे। वॾे वज़ीर समूरनि सरकारी यूनिवर्सिटीज़ जी ऑडिट कराइण जी हिदायत कंदे चयो त यूनिवर्सिटीज़ में पेंशन फंड बि क़ाइमु कया वञनि। संदसि चवणु हो त पेंशन जा फंड न हुजण सबबि कराची यूनिवर्सिटीअ जा रिटायर्ड मुलाज़िम बि परेशान आहिनि। शबीर लाशारी, धरती TV न्यूज़, कराची।